नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वखाण अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहु जे लाइ जेको इबादत जो अकेलो हक़दार आहे। लखें करोड़ें दरूद व सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी तमाम नबियनि ऐं रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगुरनि ते सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामिईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला व बरकातुहू। आऊं आहियां अॼु मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। नाज़रीन, मुहर्रम अल हराम जो बाबरकत महीनो ऐं ही जिते बाबरकत महीनो आहे, इस्लाम जो पहिरियों महीनो आहे, इस्लामी सने हिजरी जो पहिरियों महीनो आहे। उन सां गॾोगॾु हिन जे दामन में खोड़ सारा दर्द बि लिखियल आहिनि। हिकिड़ो वॾो सान्हो करबला जो सान्हो बि इन ई महीने सां मनसूब आहे। सो इन महीने में मुसलमाननि जी हिकु रीत रही आहे, रस्म रही आहे, पुराणो सिलसिलो हलंदो पियो अचे त इन महीननि में शोहदा करबला जी यादि मल्हाई वेंदी आहे। अंदाज़ हर कंहिंजो अलॻि अलॻि आहे, मगर मल्हाईंदो हर को आहे। तंहिंजे करे असां बि हिन सिंध टीवी जे प्रोग्राम रोशनी जी वाट ते शान अहल बैत जो शान बयानु करण जे लाइ अॼु असां ही पंहिंजो प्रोग्राम सजायो आहे। अॼु इंशाअल्लाह तबारक व तआला असां हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जिन जे अहल बैत जो शान बयानु करण जी कोशिशि कंदासूं। ऐं इन भलारे मौज़ू जे लाइ अॼु असां जंहिं आलिम साहब जो इंतिख़ाबु कयो आहे उहे सुवारी सिंध जा बहितरीनु आलिम दीन आहिनि। अल्लाह तबारक व तआला खेनि ख़िज़री हयाती अता फ़रमाए। असां पंहिंजे प्रोग्राम में खेनि तशरीफ़ वठी अचण ते दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था। मुफ़्ती मोहम्मद इलियास सिकंदरी यमानी साहब, अस्सलामु अलैकुम। अवां जी महिरबानी, अवां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। सो अॼु इंशाअल्लाह तबारक व तआला तव्हां खां अहल बैत जो शान ॿुधंदासीं। सो अॼु असां वटि हिकु बहितरीनु सना ख़ान बि शिरकत कई आहे, जो कि प्रोग्राम में उन्हनि खे बि आऊं दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो। तव्हांजा ॼातल सुञातल मारूफ़ सना ख़ान मोहतरम जनाब गदा हुसैन पिताफ़ी साहब, अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाह। अवां जी महिरबानी, अवां असांजे प्रोग्राम तशरीफ़ वठी आया। नाज़रीन, असांजी रिवायत रही आहे त असां पंहिंजे प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत अल्लाह तबारक व तआला उन जे महबूब अलैहिस्सलाम जी वाखाण सां कंदा आहियूं। अचो त गदा हुसैन पिताफ़ीअ खां नाते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधूं। सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मदिन। है तो कया है न शहर में शामिल शिकारी जो किसो है तो कया है न शहर में शामिल शिकारी जो किसो। ॿियो बचन जी माओ हिकु है, ॿियो बचन जी माओ हिकु हरणी वेचारीअ जो किसो है तो कया हिन शहर में शामिल शिकारीअ जो किसो है तो कया हिन शहर में शामिल शिकारीअ जो किसो। केर हो ऐं कंहिं जदीदुन क्यों शिकारी खे शिकार केर हो ऐं कंहिं जदीदुन क्यों शिकारी खे शिकार रोज़ हरणीअ खे फसाए पियो कंदो हो रोज़गार रोज़ हरणियुनि खे फसाए पियो कंदो हो रोज़गार। आहे बेईमान जे है आहे बेईमान ऐं ईमानदारीअ जो किसो थो कया हिन शहर में शामिल शिकारी जो किसो है तो कया हिन शहर में शामिल शिकारी जो किसो। एक दिहाड़े हथ अची वियस हरणी बचड़े वाल का एक दिहाड़े हथ अची वियस हरणी बचड़े वाल का इन खुशी में कोन पियो कहें जी कबूले गाल का इन खुशी में कोन पियो कहें जी कबूले गाल का थे चई आहे असांजी थे
चयईं आहे असांजे रोज़गारीअ जो किसो थो कयां हिन शहर में शामिल शिकारीअ जो किसो है थो कयां हिन शहर में शामिल शिकारीअ जो किसो ॿियो बचन जी माउ है ॿियो बचन जी माउ हिकु हरणी वेचारीअ जो किसो थो कयां हिन शहर में शामिल शिकारीअ जो किसो वही अकेली परवगर सां जल्द पहुती आ जॾहिं वही अकेली परवगर सां जल्द पहुती आ जॾहिं मौजज़ो मारी ॾिसी तुर तो पढ़ियो कलमो तॾहिं मौजज़ो मारी ॾिसी तुर तो पढ़ियो कलमो तॾहिं ज़ोर प्यारो आ महेसर ज़ोर प्यारो आ महेसर ज़ोर प्यारो आ महेसर ज़ात प्यारीअ जो किसो थो कयां हिन शहर में शामिल शिकारी जो किसो है तो कयां हिन शहर में शामिल शिकारी जो किसो ॿियो बचन जी माउ हिकु है ॿियो बचन जी माउ हिकु हरणी वेचारीअ जो किसो थो कयां हिन शहर में शामिल शिकारीअ जो किसो माशाल्लाह तबारक व ताला। ही गदा हुसैन पिताफ़ी साहब जेको नात शरीफ़ पढ़ी वो दरअसल इशारो हो उन हरणी जी तरफ़ जेका कंहिं शिकारी शिकार कई हुई ऐं नबी पाक अलैहिस्सलाम जे आॾो गुज़रिया त हरणी दाहे करे महबूबनि खे अर्ज़ु कयोसीं मूंखे एतिरी मोहलत ॾियारियो जो मुंहिंजा बचा बुखिया आहिनि मां उनखे थञ पीआरे मोटी थी अचां त पोइ महबूब अलैहिस्सलाम मुंहिंजा ज़ामिन पिया छो त शिकारी चयो साईं जानवर छॾियांसि त पोइ वरी काॾों थींदो ज़ामिन केरु आहे महबूबनि फरमायो त ज़ामिन मां आहियां मोटी ईंदी पोइ जॾहिं मोटी आई त ॿियनि बचनि खे बि पाण सां गॾु खणी आई चओ बचनि चयो त तोखां सवाइ असां त वरी बि साॻिया बुखाया रहंदासूं सो शिकारी खे चयो त असांखे बि पाण सां गॾु वरितियूं वञे। बहरहाल इहो किसो जेको आहे हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह ताला अलैह जन नात जे अंदरि बयानु कयो जेको मुख़्तसिर तौर ते गदा हुसैन पिताफ़ी साहब पेश कयो। अल्लाह तबारक व ताला सिंधन आवाज़ में अञा वधीक बरकतूं था फरमाए। सो नाज़रीन अचो त मुफ़्ती साहब सां अॼोके मौज़ू ते गुफ़्तगू जी इब्तिदा करियूं। मुफ़्ती साहब आउं चाहींदुसि सभ खां पहिरीं अहल बैत जो शान अल्लाह पाक जे महबूब अलैहिस्सलाम जिन जा अहल बैत इन जो शान क़ुरान पाक मंझां बयानु फरमायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे लारैब किताब छो त दुनिया में जेतिरा बि किताब आहिनि ऐं दुनिया अॼु केतिरी तरक़ी करे वई आहे टेक्नोलॉजी दौरु आहे उनजे बावजूदि बि को बि किताब दुनिया में शाया थिए थो त उन में लिखियलु हूंदो आहे त जेकॾहिं इन किताब में तव्हांखे का ग़लती नज़र अचे त असांखे ॿुधायो जो आईंदा ॿियो एडिशन जेकॾहिं छापियूं त उन में असां उन ग़लती जो इज़ालो करे सघूं। वाह साईं ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे। पर अल्लाह तबारक व तआला जॾहिं पंहिंजो किताब नाज़िल फरमायो त उन जी इब्तिदा में ई शुरूआत में ई पहिरें पारे जी इब्तिदा में अल्लाह तबारक व तआला सूरह फ़ातिहा का बाद में सूरह बकरा जी स्टार्ट में फरमायो ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह ही उहो किताब आहे जंहिंमें शक जी गुंजाइश ई कोन्हे का। ग़लती परे जी ॻाल्हि आहे ग़लती परे जी ॻाल्हि आहे पर इन में माना शक जो बि एहतमाल कोन्हे को। त उन किताब जे अंदरि अल्लाह तबारक व तआला आले बैत जो जेको शान इरशाद फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स बेशक अल्लाह तबारक व तआला जी ज़ात चाहे थी हालांकि अल्लाह जो इरादो इज़ा अरादा शयन ऐं यक़ूल लहू कुन फयकून अल्लाह तबारक व तआला जॾहिं कंहिं शइ जो इरादो फरमाईंदो आहे त उनखे चवंदो कुन थी पओ त उहा थी पवंदी आहे। त हिते बि यानी अल्लाह जो जेको इरादो आहे नी उहो थी वियो छा थो इन्नमा युरीदुल्लाह बेशक अल्लाह थो चाहे लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स त तव्हां खां हर हालांकि रिज्स जी जेका लफ़्ज़ी माना आहे उहा आहे नापाक शइ पर हिते मुफ़स्सिरीन किराम जेका रिज्स जी माना कई आहे यानी हर नापसंदीदा शइ हर उहा शइ जेका इंसानी फितरत जे
पसंदि जे ख़िलाफ़ु हुजे उनखे तव्हां खां परे करे कंहिंखे अहलल बैत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि खां हर नापसंदीदा शइ, उहो कौलन हुजे, फ़ेलन हुजे, सिफ़ातन हुजे या अमलन हुजे, यानी हर उन शइ खे अलाह ताला तव्हां खां परे करे छॾे ऐं तव्हांखे छा करे वो युतहिरकुम ततहीरा, ऐं अल्लाह तबारक व तआला जी तव्हां ज़ात तव्हांखे मुकमल तरीक़े सां, छो त युतहिर हिकु त तशदीद जे सीगे सां आहे ऐं अरबी जो कानून आहे त जॾहिं बि लफ़्ज़ ज़ियादतुल मबना तदुल्लु अला ज़ियादतिल माना, वैसे तहारत जी माना बि पाकाई आहे पर हिते ततहीर आहे, तहारत ऐं ततहीर में लफ़्ज़नि जी ज़्यादती आहे ऐं अरबी जो कानून आहे त जिते लफ़्ज़ ज़्यादा हूंदा आहिनि उनजी माना बि ज़्यादा शिदत वारी हूंदी आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे त अहिड़ो पाक करे छॾे जो उनखां बाद में का पाकाई न हुजे। सुभान अल्लाह। हिकु इहो तहिरकुम सां बयानु कयईं, वरी ताक़ीद कयईं ततहीरा, उनजो मफ़ूल मुतलक़ हाणे ताक़ीद करे छॾियईं, यानी अहिड़ो पाक जो उनखां बाद में कंहिं पाकाई जी गुंजाइश ई न रहे। हिते अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में अहले बैत जो शान बयानु कयो, कामिल तहारत जंहिंखे चइजे, यानी अहिड़ी कामिल ऐं मुकमल, अहिड़ी जो हुनखां बाद में माना को तहारत जो जुज़ या हिसो का शइ बाक़ी न हुजे, अहिड़ी तव्हांखे पाकाई तहारत तव्हांखे अल्लाह तबारक व तआला अता फरमाए। सुभान अल्लाह। हक़ीक़त में जेको अहले बैत जो शान आहे उहा आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे करे, छो त अल्लाह तबारक व तआला फरमाए वरफ़अना लका ज़िक्रक, ए मुंहिंजा महबूब तुंहिंजे ज़िक्र खे मूं रब पाण बुलंद करे छॾियो आहे, तुंहिंजे ज़िक्र खे तुंहिंजी ख़ातिर जी वरफ़अना रफ़अता ता कईसे तुंहिंजी ख़ातिर जी तुंहिंजी ख़ातिर ज़िक्र तुंहिंजे ज़िक्र खे, त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र बुलंद थियो त ज़ाहिर ॻाल्हि आहे त अल्लाह जे हबीब जे करे उनजो ज़िक्र बुलंद थियो, त अल्लाह जे हबीब जा जेके प्यारा हुया त उनजो ज़िक्र बि बुलंद थींदो। सुभान अल्लाह। छो त हमेशह महबूब उहो अल्लाह जी ज़ात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिक़ आहे न, लौलाक लमा ख़लक़तुल अफ़लाक, मुंहिंजा बाबू तूं न हुजे त मां रोए ज़मीन खे पैदा न कयां, ऐं चवंदा आहिनि त महबूब जी महबूब बि महबूब हूंदी आहे, वाह, महबूब जी पसंदीदा शइ बि पसंदीदा हूंदी आहे। त अल्लाह जे हबीब खे पंहिंजा घर वारा एतिरा प्यारा हुया जो अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे लाइ इहा आयत सगुरी नाज़िल फरमाए करे उन्हनि खे मुकमल तहारत अता फरमाए छॾी। सुभान अल्लाह। मुफ्ती साहिब हिते हिकिड़ो सुवालु पैदा थिए थो त अहल बैत लफ़्ज़ी माना छा आहे ऐं इन जी इस्तिलाही तारीफ़ छा बीहंदी? लफ़्ज़ी माना सां जेको लफ़्ज़ अहल आहे त अहल चइबो आहे, अहल बैत, बैत चइबो आहे घर खे, अहल चइबो आहे वारा, यानी की घर वारा। हाणे घर वारनि में एतबार सां जेकॾहिं असां ॾिसूं था त हर जेका बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाहिरी ज़िंदगी में ज़ौजात मुतहरा आहिनि, अज़वाज मुतहरा आहिनि, जंहिंखे असां उम्महातुल मोमिनीन बि चवंदा आहियूं, उहे सभु शामिलु थियनि था इन लफ़्ज़ी माना जे एतबार सां। पर हक़ीक़तनि जेके हिते अहलल बैत जेके इन आयत में मुराद आहिनि उहे अञा कोई ॿिया आहिनि, उहे सभु न आहिनि। छो त जेका रिवायत आहे सैयदना उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां पाण फरमाइनि थी त जॾहिं हीअ आयत सगुरी नाज़िल थी त दआ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसनन व हुसैनन व अलीयन व फातिमा, त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस इमाम हसनैन करीमैन यानी सैयद शबाब अहल जन्ना इमाम हसन ऐं इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खे घुरायो ऐं सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे घुरायो ऐं पंहिंजी न्याणी फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे घुरायो, वजलस बैनहुम, ऐं पाण उन्हनि जे दरमियान में वेठा, फजल्लला अलैहिम, ऐं उन्हनि जे मथां रिदाअन, उन्हनि जे मथां हिकु चादर रखियऊं, फ़काल, उनखां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा हथ मुबारक अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में खयां, छो त अल्लाह जे हबीब जो जेको शान आहे न अल्लाह जे साम्हूं त उनखे, छो त अल्लाह जो शान आला आहे, उहो ख़ालिक़ आहे जी, हू माबूद आहे, आबिद आहे, माना अल्लाह जो शान पंहिंजो आहे, पर अल्लाह पंहिंजे हबीब खे जेको शान ॾिनो आहे उन जहिड़ो वरी केरु कोन्हे। ख़ालिक़ जे एतबार सां त अल्लाह तबारक व तआला जो शान आहे, पर मख़लूक में आला ऐं उत्तम अगरि कंहिंजो शान आहे त रसूलुल्लाह जो शान आहे। सुभान अल्लाह। साईं ब्रेक वठूं हिकिड़ो। सही नाज़रीन, वक़्तु थियो आहे हिकु नंढड़ी साईअ जो, नंढड़ी साई था वठूं पिया, ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम ऐं रोशनी जे वाटि असां जो था वापसि वरूं।
भलीकार नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। ऐं अॼु असां हिन मुहर्रम अल हराम जे बाबरकत महीने में अहल बैत जो शान ॿुधूं था मुफ़्ती साहब खां। मुफ़्ती साहब, तव्हां इरशाद फरमायो पिया त महबूबन चादर मुबारक रखी ऐं चादर मुबारक रखण खां बाद में अल्लाह जी बारगाह में हथ खयूं, फ़काल ऐं दुआ घुरूं, अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती, ए मुंहिंजा मौला ही मुंहिंजा जेके आहिनि अहल बैत आहिनि, यानी इहे जेके जंहिंखे असां पंज तन पाक बि चवंदा आहियूं। त मुंहिंजा अहल बैत ही पंज आहिनि, इन खे मां ऐं ही चारि तन जेके ॿिया मूं सां गॾु मौजूदु आहिनि, इहे मुंहिंजा अहल बैत आहिनि। फ़तहिरहुम ततहीरा, मौला इन्हनि खे तूं मुकमल पाक करे छॾ। उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुते मौजूदु हुई। फ़कालत कुल्तु या रसूलल्लाह अवलसना अहल बैतिक, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा असां तव्हांजा घर वारा न आहियूं? फ़काल नअम अंतुम अहली वलाकिन हाउलाए अहल बैती, तव्हां त मुंहिंजा पंहिंजा अहल आहियो, पर ही मुंहिंजा अहल बैत अतार, उहे सिर्फ़ु ही पंज जेके तन मौजूदु आहिनि उहे ही आहिनि, तव्हां उन में शामिल न आहियो। यानी ही जेका आयत जंहिंजे तहत दाख़िल आहे, जंहिंजे लाइ आयत ततहीर आहे, उहे ही पंज तन आहिनि, इन खां अलावा ॿियो को बि अहल बैत न आहे। अगरि उनजी औलाद छो न हुजे, जीअं बाज़ फ़िरके वारा चवंदा आहिनि त सभु अहल बैत, हालांकि ईअं न आहे। जेकॾहिं सभु अहल बैत हुजनि हा त बीबी सलमा बि अहल बैत में रसूल उन्हनि खे शामिल कंदा। रसूल ते ख़ासि फरमाए अल्लाहुम्मा हाउलाए, ऐं हाउलाए इस्म इशारो आहे, ऐं इशारो हमेशह उन खे जेको मौजूदु हूंदो आहे, त उन टाइम जेके मौजूदु हुआ, हीउ इशारो सिर्फ़ु उन्हनि जे तरफ़ खां आहे, उन्हनि जे लाइ आहे। ऐं उहे इहे जंहिंखे असां पंज तन चवंदा आहियूं, यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस, सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु, बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, ऐं उन्हनि जा साहिबज़ादा इमाम हसन ऐं इमाम हुसैन। ही पंज जेके जिस्म आहिनि, पंज तन आहिनि, इहे ई अहल बैत आहिनि। ऐं इन जे करे ई आयत मुबाहिला जेका आहे, नदू अबनाअना व अबनाअकुम, त आयत मुबाहिला बि नाज़िल थी आहे, ऐं उन में बि इहे पंज तन आहिनि। अच्छा, उन में छा छा फरमायो वियो? त तव्हां पंहिंजे घर वारनि खे सॾु कयो, तव्हां पंहिंजे औलाद खे सॾु कयो, असां पंहिंजे औलाद खे सॾु कयूं, तव्हां पंहिंजे जेको आहे त बचनि खे सॾु कयो, यानी घर वारनि खे सॾु कयो, असां पंहिंजे घर वारनि खे सॾु कयूं। ऐं उनखां अॻिते जेको आहे त नदू अबनाअना व अबनाअकुम वानफुसना वानफुसकुम, तव्हां पंहिंजो पाण अचो, असां पंहिंजो पाण सां अचूं। त इन जे अंदरि बि उहे सिर्फ़ु पंज तन जेके हिन आयत में ऐं इन हदीस में जेके पंज तन आहिनि, उते बि उहे पंज तन मौजूदु आहिनि। इन जे करे उन्हनि खे ॾिसी करे यहूदियुनि जे चंद आलमनि चयो त इन्हनि जे साम्हूं मुक़ाबिलो न कजो, छो त इहे जिस्म आहिनि, उहे पाक जिस्म आहिनि, जेकॾहिं हीअ अलाह जे साम्हूं सिर्फ़ु हथु खणनि न, त अलाह तबारक व ताला ज़मीन ऐं आसमान खे रेज़ा रेज़ा करे छॾींदो। इन्हनि जे साम्हूं करे न वञिजो। असुलु मक़सूदु त यानी की पंज तन, जंहिंखे असां पंज तन चवंदा आहियूं, त उहे इहे ई आहिनि ऐं इहे ई अहल बैत मां मुराद आहिनि। वैसे इन खां अलावा रसूल जो फरमान आहे, कुल्लु तक़ीन व नक़ीन फ़हुव अहल बैती फ़हुव अहली, त हर तक़ी ऐं नक़ी उहो मुंहिंजो अहल आहे। यानी जेको बि मुतक़ी ऐं परहेज़गार आहे, उहो मुंहिंजे रस्ते ते आहे। जीअं सैयदना इमाम ग़ालिबन सलमान फ़ारसी, सलमान मिन्ना अहल बैत, त सलमान असां अहल बैत मां आहे। उन मां मुराद ही अहल बैत जेके ही आयत ततहीर में आहिनि, उहे न आहिनि। माना मुंहिंजे तरीक़े ते आहे, मुंहिंजे रस्ते ते आहे, ऐं असां सां गॾु इंशाअल्लाह क़यामत में हूंदो, उहा हिकु अलॻि ॻाल्हि आहे। अहिड़े तरीक़े ते रसूल जेका ॿी आल नसब आहे, उहा बि रसूल जे जेके तरीक़े ते आहे, त उहा रसूल सां गॾु हूंदी। पर अहल बैत जेका ख़ुसूसियत आहे ततहीर वारी, जंहिं ते आयत ततहीर नाज़िल थी आहे, इहे पंज तन आहिनि, ॿिया नथा थी सघनि। माना तख़सीस आहे त माना जेको अहल बैत लफ़्ज़ आहे, उन मां मुराद हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी ऐं मौलाए काइनात सैयदना अली मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाहु वजहु करीम, अम्मा साण बीबी सैयदा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, इमाम हसन मुश्तबा, इमाम हुसैन अली मक़ाम, इहे पंज जेके तन आहिनि, पंज जिस्म आहिनि, पंज जानियूं आहिनि, इहे ई अहल बैत आया ततहीर इन्हनि जा माशाअल्लाह। अच्छा, हाणे जॾहिं ॻाल्हि अचे थी पई त अहल बैत या तहार जी, त इन तख़सीस में इहे पंज तन शामिल आहिनि, त इन खे मशहूरु त पंज तन इन जे करे ई आहे। हाणे छा इन्हनि जी मोहबत, इन्हनि जी मवदत जे बारे में अल्लाह पाक जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम कुझु इरशाद फरमायो? ऐं क़ुरान पाक में बि त मवदत जो हुकुम आहे। असल में अल्लाह तबारक व ताला जो हबीब जेको कुझु फरमाईंदो आहे, अल्लाह जे तरफ़ खां वही हूंदी आहे, पर हिननि जे लाइ सराहतन क़ुरान में बि हुकुम आहे। हिननि जे लाइ सराहतन क़ुरान में बि हुकुम आहे। अल्लाह तबारक व ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, कुल्ला असलकुम अजरन इल्लल मवद, कुल्ला असलकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा, सदक़ल्लाहुल अज़ीम। त अल्लाह तबारक व ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, मुंहिंजा महबूब तूं फरमा, तूं पंहिंजी पाक ज़ुबान सां फरमा, मा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा,
तूं पंहिंजी ज़ुबान सां जेको कुझु चवंदो आहे अलाह जी तरफ़ खां वही हूंदी आहे, पर तूं उन ज़ुबान सां इन्हनि खे ॿुधाए छॾ छा ला असअलुकुम अलैहि अजरन, हीअ जेका मूं तव्हांखे तबलीग तव्हांखे दीन जी दावत जेको कुझु तव्हां ते पहुचायो आहे इन जे मुतालिक़ मूंखे तव्हां खां को उजूरो तलब कोन थो कयां। माना इन जी हिकु तफ़सीरी आहे जी, ऐं उनजी तव्हां खां मूंखे मज़दूरी नथी घुरिजे, पर जेकॾहिं इन जे मुतालिक़ मूंखे अलाह जो हुकुम आहे मां तव्हां खां घुरां थो उहो छा आहे इल्लल मवद्दत फिल कुर्बा, ॿियो कुझु न खपे पर मुंहिंजी अहल बैत जी जेका मुहबत आहे क़ुराबतदार जेके आहिनि, ऐं उहे त असां वैसे त क़ुराबतदार रसूल जा ॿिया बि आहिनि पर उही 5 तन ख़ासि आहिनि। माना छो त क़ुराबतदार में त अहल बैत में जीअं तव्हांखे असां ॿुधायोसीं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके घर वारियूं आहिनि उम्महातुल मोमिनीन आहिनि उहे बि शामिल आहिनि। क़ुरान चए थो वाज़वाजुहु उम्महातुहुम, जी त नबीअ जूं बीबियूं अहल ईमान वारनि जूं माइरूं आहिनि, त उहे मां हुजण लॻा, जी पर जेकी आहे ततहीर 5 तन जी तरफ़ इशारो आहे उहे ई 5 तन आहिनि। ऐं मुहबत मां मुराद जेका मुहबत मतलूबा उहा इन्हनि 5 जी जेका आहे मुहबत आहे। वैसे त हर सहाबी जी मुहबत ज़रूरी आहे। अच्छा साईं मुफ़्ती साहब मवद्दत ऐं मुहबत में फ़र्क़ु आहे? जी साईं, छो त मुहबत जेको हूंदी आहे न इन्नल मुहिब लिमन युहिब्बु मुतीउ, त मुहबत जेका असुलु हूंदी आहे न उहा इहा आहे त इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला तुज़िर तदइल हुब्ब व तुज़िरुल हुब्ब व तदइ मुखालिफ़तहु, तूं मुहबत जी दावा थो करें पर करे उनजी तासिर इलाह व तुज़िर हुब्बहु, अलाह जी नाफ़रमानी थो करें ऐं उन सां वरी मुहबत जी दावा थो करें। हाज़ा लउमरी फिल क़ियास बदिहु, इहो क़ियास में अक़लनि इहा ॻाल्हि मञण में कोन थी अचे। छो लौकान हुब्बु का सादिक़, जेके तूं मुहबत में सचो हुजे न इन्नल मुहिब लिमन युहिब्बु मुतीउ, छो त पंहिंजो महबूब जेको आहे न आशिक़ जेको आहे पंहिंजे महबूब जो फर्मा बरदार हूंदो आहे। मुहबत महबूब जो मुती हूंदो आहे, फर्मा बरदार हूंदो आहे। मुहबत फर्मा बरदारी जो नालो आहे, पर जेका मवद्दत आहे न उनजो ताल्लुक़ ई दिलि सां आहे। मवद्दत आहे उनजो ताल्लुक़ ई दिलि सां आहे। मवद्दत में इंसानु जॾहिं बि कंहिं शइ जी इंसान खे मवद्दत दाख़िल थींदी आहे न फला यंज़ुर मिनहुल ऐब, उनमें उनखे को ऐब नज़र न ईंदो। अच्छा मोहबत घटंदी वधंदी आहे पर मवद्दत उहा आहे जंहिंजो घटिजण वधण सां ताल्लुक़ न आहे। छो त मवद्दत में उहा शइ हूंदी आहे त उनखे साम्हूं वारे हर शइ हर ख़ूबी पंहिंजे महबूब में नज़र ईंदी आहे। जीअं मजनू लाइ चयो वियो, मजनू खे चवंदा आहिनि त तेरी अखि लैला रंग दी काली, त मजनू हुननि खे जॾहिं जवाबु अचे त तूं मुंहिंजी अखि सां जेके ॾिसी क्या भूरी ते क्या काली, त अखि ॾिसण वारी हो न ॾिसण वारी अखि जंहिंखे हूंदी आहे, छो त महबूब में आशिक़ खे कॾहिं को ऐब नज़र न ईंदो आहे, छो त उहो उनजी मुहबत में हुब्बु का शइ यु अमी वयो सिम, जेकॾहिं कंहिं शइ जी हिते मुहबत में मुराद मवद्दत आहे, कंहिं शइ जी मवद्दत मुहबत तव्हांजे दिलि में जॾहिं दाख़िल थी वेंदी आहे पोइ तव्हांखे गोया कयो अंधो ऐं ॿोड़ो करे छॾींदी आहे, यानी उन में तव्हांखे सिर्फ़ु ख़ूबियूं ई ख़ूबियूं नज़र ईंदियूं आहिनि। इहा आहे मुहबत। मुहबत में ईअं न हूंदो आहे, मुहबत जो हूंदो आहे त हिकु कैटेगरी आहे, उन में तव्हांखे कॾहिं कॾहिं ऐब बि नज़र ईंदो आहे त पोइ ऐब ते परदो रखिणो पवंदो आहे, छो त महबूब जो आहे। पर मवद्दत में तव्हांखे ऐब नज़र ई न ईंदो, यानी मवद्दत आला दर्जो आहे, मुहबत उन खां हेठां दर्जो आहे। ईअं खणी चइजे त मुहबत बेइख्तियार थी वेंदी आहे जी, पर मवद्दत उहा आहे जेका हुकुम सां थिए थी ऐं उहा ताज़ीम वारी मुहबत आहे। हिन मुहबत में कॾहिं कॾहिं माण्हू मुहिब जी घटि वधि थी सघे थी ऐं इख़्तिलाफ़ बि थी सघनि था ऐं हिक ॿिए खां जुदाई बि थी सघे थी, पर जॾहिं मवद्दत हूंदी न उनमें जुदाई अदब वारी मुहबत आहे, ताज़ीम वारी। मुंहिंजे इन अहल बैत सां उहा मुहबत को जेका ताज़ीम अदब वारी हुजे। इन जे करे त इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाए थो हुब्बुकुम अहलल बैत फर्दुन फिल क़ुरआन अंज़लहु, फर्दुन मिनल्लाह फिल क़ुरआन अंज़लहु, त ए अहले बैत किराम तव्हांजी जेका मुहबत आहे उहा अल्लाह तबारक व ताला हर उम्मत ते फ़र्ज़ु कई आहे, जेको क़ुरान में नाज़िल फरमाए अथई। जेका इहा आयत गोया को तर्जुमो थो करे यकफ़ीकुम फ़ख़्रन, तव्हांजे लाइ इहा ई ॻाल्हि काफ़ी आहे, कहिड़ी ला सलात लिमन लम युसल्ली अलैकुम, त हर उन शख़्स जी जेको नमाज़ पढ़े थो पर जेके तव्हांजे दुरूद नथो पढ़े उनजी नमाज़ ई क़बूल कोन्हे का। अच्छा इहा ॻाल्हि जेको इमाम शाफ़ी फरमायो त हालांकि यादि रखो ख़ासि तौर सां ॾिसंदड़ खे ॿुधायां त इमाम शाफ़ी जो हिकु मज़हब आहे, असांजा 4 मज़हब आहिनि, मज़हब इमाम आज़म अबू हनीफ़ा हनफ़ी जेको असां आहियूं मज़हब अहनाफ़ सॾाईंदा आहियूं, ॿियो नंबर मज़हब आहे इमाम मालिक इब्न अनस जो, 3 नंबर ते मज़हब आहे इमाम शाफ़ी रहमतुल्लाह मोहम्मद इब्न इदरीस, ऐं इहो अहले बैत पाण अहले बैत अतहर मां आहे, यानी रसूलुल्लाह जी आलम आहे, नसब मां आहे, सैयद ज़ादो आहे, पर उहो थो फरमाए त ए अहले बैत तव्हांजी मुहबत फ़र्ज़ु आहे,
त जेके असांजा ॿिया चवंदा आहिनि त आले बैत मां मुराद हर सैयद आहे त इमाम शाफ़ई छो थो चए त ए आले बैत तव्हांजी मोहबत फ़र्ज़ु आहे। त छा पाण जेके सैयदज़ादो हुयो त पोइ चया त असां आले बैत जी पर चए न आले बैत तव्हांजी मोहबत माना त उहा उहा पंज तफ़सील जेका आहे जी, ततहीर आयत जे अंदरि ततहीर नाज़िल जी, थी उहा आहे। नाज़िल फरमाई। उन्ही पंजतनि जी ॻाल्हि जी हले थी पई। पंजतनि जी ॻाल्हि कयईं। ऐं जेका असुल ॿी ॻाल्हि ॿुधाइणु मक़सूदु आहे उहा इहा आहे त नमाज़ जे अंदरि इमाम शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैह जे मज़हब मुताबिक़ किताबुल उम में ऐं सिराजुल वहाज जे अंदरि मुग़निल मुहताज जे अंदरि इहा ॻाल्हि लिखियलु आहे त नमाज़ जे अंदरि तशहुद जे अंदरि दुरूद पाक में आले बैत ते दुरूद पढ़णु फ़र्ज़ु आहे उन्हनि वटि, यानी दुरूद पाक में आले बैत जो ज़िक्र करणु रुकुन आहे। जीअं असां वटि हनाफ़ वटि नमाज़ में किरात करणु फ़र्ज़ु आहे, जेकॾहिं किरात न कयईं त नमाज़ न थींदी। अहिड़े तरीक़े ते इमाम शाफ़ी चए थो त जेकॾहिं अतहियात में तव्हां आले बैत ते दुरूद पाक दुरूद सलाम न पढ़ियो त तव्हांजी नमाज़ कोन थींदी। यानी उनजे मज़हब मुताबिक़ फ़र्ज़ु आहे हर टाइम, छो त नमाज़ 5 वक़्तु फ़र्ज़ु आहे, नमाज़ हिकु दफ़ो बि न। हालांकि इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। तमामु उलमा किराम इन आयत जे तफ़सीर मुतालिक़ फ़रमाया त कम से कम हिकु मरतबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस जे मथां दुरूद पाक पढ़णु फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं हिकु दफ़ो बि न पढ़े ज़िंदगी में पूरी ज़िंदगी में हिकु दफ़ो बि न पढ़े त माना गुनाहगार आहे, छो त हुन फ़र्ज़ खे छॾे ॾिनो। पर हिते जेको त इमाम शाफ़ी वटि तव्हां वटि आले बैत जे मथां दुरूद पाक पढ़णु हर नमाज़ में फ़र्ज़ु आहे, यानी डेली 5 मरतबा पढ़णु फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं आले बैत जे मथां 5 मरतबा हर तशहुद में क़ाइदे आख़िरा में पढ़णु फ़र्ज़ु आहे। जेके न पढ़े त उनजी नमाज़ ई कोन्हे का। सोचो त असांखे बि आले बैत सां मुहबत करणु घुरिजे, पर मुहबत जो अंदाज़ कहिड़ो हुजे उहा हिकु अलॻि ॻाल्हि आहे। असुल त आहे त मुहबत त करणी आहे, पर मुहबत कयूं कीअं, मुहबत कयूं कीअं, हक़ीक़ी मुहबत आहे छा, हक़ीक़ी मुहबत आहे छा, असांखे उन शइ खे ॾिसणो आहे। त असां दावा त कंदा आहियूं मुहबत जी, दावा अलॻि आहे, पर मुहबत जो दलील हुजे। मुहबत जो दलील कहिड़ो आहे, मुहबत जो दलील इहो आहे जेको असां शुरू में चयोसीं त तव्हां जंहिंसां मुहबत कयो त उनजी फर्मा बरदारी कयो, उनजी पैरवी इख़्तियार कयो, उनजे रस्ते ते हलो। कुल्ला असलकुम अलैहि अजरन अल मवद्दत फिल कुर्बा, इहा आयत। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका मुहबत जी ॻाल्हि आहे उहा अल्लाह तबारक व तआला जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ फरमायो त जेकॾहिं तव्हां वाक़ई कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह, जेकॾहिं वाक़ई तव्हां अल्लाह सां मुहबत में दावा कयो था ऐं उन दावा में सचा आहियो त मूं रसूल जी पैरवी इख़्तियार कयो। यानी जेकॾहिं तव्हांखे वाक़ई हक़ीक़ी मुहबत आहे त तव्हां उनजी पैरवी इख़्तियार कयो, उनजे तरीक़े ते हलो, ऐं जॾहिं तव्हां उनजे तरीक़े ते हलंदो तव्हां वाक़ई हक़ीक़ी आशिक़ सॾाइबो। माशाअल्लाह। नाज़रीन, वक़्तु थियो आहे नंढड़ी साईअ जो, असां साई था वठूं पिया। मां ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम में रोशनी जी वाट साई जो था वापसि वठूं। भलीकार नाज़रीन, वञ ॾिसी रहिया सिंध TV प्रोग्राम में रोशनी जी वाट। ऐं मुहर्रमुल हराम जो बाबरकत महीनो, इंतिहाई ताज़ीम ऐं एहतराम जो महीनो आहे, सो हुरमत वारे महीननि में ई आहे। लिहाज़ा असां अहल बैत जी मुहबत, अहल बैत जो शान बयानु करे रहिया आहियूं। जी मुफ़्ती साहब, त सवाल हाणे हीअं आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस अहल बैत जी मुहबत जे लाइ कुझु इरशाद फरमायो आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस जा त केतिरा ई मुख़्तलिफ़ फ़रमानात आहिनि अहल बैत जी मुहबत जे लाइ, ऐं उन्हनि मां हर हिक जे लाइ अलॻि अलॻि बि आहिनि। जीअं इमाम हसनैन करीमैन जे लाइ त सैयद शबाब अल जन्नह अल हसन वल हुसैन, इमाम हसन ऐं हुसैन जेको आहे जन्नती नौजवाननि जा सरदार आहिनि। ऐं अहिड़े तरीक़े ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॿियो फरमा अल हसन मिन्नी अल हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन, इमाम हुसैन मूं मां आहे, मां इमाम हुसैन मां आहियां। अहिड़े तरीक़े ते मुख़्तलिफ़ हर हिक जे लाइ अलॻि अलॻि बि आहिनि। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस जो जेको ख़ासि फ़रमान आहे उहो इहो आहे, सिर्फ़ु आले बैत जे लाइ जेको आहे उहो इहो आहे त इयाकुम व इतरती, यादि रखो कॾहिं बि मुंहिंजी इयाकुम जेको लफ़्ज़ आहे इहा ताक़ीद आहे, जीअं इयाका नअबुदु, ख़ासि तुंहिंजी ई इबादत कयूं था, इहा खे मुक़दम कयो वियो। ऐं अरबी जो क़ानून आहे तक़दीम मा हक़ ताख़िर युफ़ीदुल हस्र, त हर उहा शइ जंहिंजो हक़ अरबी जे यानी की लिखण में पोइते हुजे
बाद में हुजे ऐं उनखे तव्हां अॻु में कयो। असुल में न आबुदो इयाक, असां इबादत कयूं था मुंहिंजा रब तुंहिंजी, पर जॾहिं छो त अरबी इबादत जे एतबार सां इयाक मफ़ूल आहे, पहिरियों फ़ेल फ़ाइल पोइ मफ़ूल ईंदो आहे। पर जेकॾहिं मफ़ूल खे मुक़दम कयो वञे, यानी जेका शइ बाद में अचण वारी हुजे उनखे पहिरियों आंदो वञे, त उहो हमेशह तव्हांखे तख़सीस जो फ़ाइदो ॾींदो आहे, हसर जो फ़ाइदो ॾींदो आहे। इयाक ऐं कॾहिं कॾहिं वरी इयाक जो लफ़्ज़ तव्हांखे असांखे तंबीह जे लाइ ईंदो आहे, त यादि रखो हीअ शइ ख़ासि आहे। इयाकुम वैतरती, रसूल फरमायो त तव्हां पंहिंजो पाण खे मुंहिंजे आल बैत में कॾहिं घटि वधि न ॻाल्हाइजो, पंहिंजो पाण खे बचाए रखिजो। छो त उन जे मुतालिक़ जेके तव्हां कुझु ॻाल्हायो, जंहिंजे लाइ अलाह तबारक व तआला आयत ततहीर नाज़िल फरमाई, जंहिंजो शान अलाह ताला पाण बुलंद करे छॾियो, छो त आयत ततहीर नाज़िल करे हुनजो शान बयानु कयो न सही। त जेकॾहिं तव्हां उनजे मुतालिक़ कुझु घटि वधि तव्हां खां थी वियो त सम्झो तव्हांजे ईमान में ख़लल पवंदो। छो त तव्हां क़ुर जी सराहतनि मुखालफ़त था कयो, छो त उनजी क़ुर रिफ़ात, बुलंदी, तहारत, इफ़त बयानु कई आहे। जंहिंजी क़ुर तहारत, इफ़त, बुलंदी बयानु करे ऐं तव्हां उनजे लाइ जेकॾहिं घटि वधि ॻाल्हायो त पोइ तव्हांजे ईमान में ख़लल ई पवंदो। पोइ तव्हांजो ईमान, हालांकि हीअ त आले बैत आहिनि, वैसे त अलाह तबारक व तआला जे हबीब जो फरमान आहे, हदीस कुदसी आहे त आले औलिया किराम लाइ बि बचिजो। छो त औलिया किराम जे मुतालिक़ जेके तव्हां घटि वधि ॻाल्हायो त अलाह तबारक व तआला तव्हांखां ईमान जी दौलत कसे छॾींदो, ऐं उन्हनि सां अलाह ताला ऐलान जंग कंदो आहे। हीअ त औलिया जंहिंजो शान आले बैत जे निस्बत सां घटि आहे, छो त हर हिकु हिकु मक़ाम ऐं मर्तबो हूंदो आहे, कैटागरी हूंदी आहे। जीअं नमाज़ में नफ़िल, सुन्नत, वरी पोइ वाजिबु, पोइ फ़र्ज़ु, त अहिड़े तरीक़े ते हिते बि कैटागरी आहे। सभ खां पहिरियों अलाह तबारक व तआला जी ज़ात जी शान खां बाद में जेकॾहिं कंहिंजो शान आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जो शान आहे। उनखां बाद में तमामु रसूल ऐं अंबिया किराम, ऐं उनखां बाद में अलाह तबारक व तआला जे हबीब करीम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अफ़दल नासिब बादल अंबिया बिताक सैयद अबू बकर सिद्दीक़, उनखां बाद में जी शान आहे त आले बैत अतहार जो आहे, जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहल आहिनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ख़ासि जिस्म जा टुकड़ा आहिनि। जीअं हिकु रिवायत आहे, हालांकि हाणे हिते तव्हां रिवायत मां मुआज़नो कजो, सैयदना अली मुर्तज़ा आले बैत मां ऐं बीबी फ़ातिमा ज़हरा बि आले बैत अतहार मां आहे। जॾहिं पंहिंजी ज़ाहिरी ज़िंदगी में रसूलुल्लाह सां बि मौजूदु हुयो, बीबी फ़ातिमा ज़हरा बि हुई, ऐं सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु बि मौजूदु हुयो। त सैयदना अली मुर्तज़ा, इस्लाम में चइनि शादियुनि जी इजाज़त आहे, तव्हां 4 शादियूं करे सघो था। फ़नकिहू मा ताब लकुम मिन निसाए मसना व सुलासा व रुबा, तव्हांखे जेकॾहिं पसंदि अचे न 2 2 3 3 4 4, यानी कि 4 शादियुनि जी इजाज़त आहे। पर जॾहिं सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु ॿी शादी करण जो सिर्फ़ु इरादो कयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु खे घुराए करे पाण फरमायूं, इयाक, ख़बरदार, ॿी शादी इरादो त परे जी ॻाल्हि कॾहिं बि न कजां। छो त युज़ीनी मा अज़ाहा, हर उहा शइ, युज़ीनी मा तुज़ीहा वफ़ी रिवायतनि, त हर उहा शइ जेके बीबी फ़ातिमा ज़हरा खे ईज़ा ऐं तकलीफ़ ॾींदी आहे, मूं रसूलुल्लाह खे तकलीफ़ ॾींदी। यादि रखिजां कॾहिं बीबी फ़ातिमा ज़हरा खे तकलीफ़ न ॾिजां। हालांकि पाण बि आले बैत मां हुयो, उन्हनि मां जेकी जंहिं लाइ आयत ततहीर नाज़िल थी आहे। सुभान अल्लाह। मक़सदु चवण जो इहो आहे त असांखे बि खपे, हीअ त उहे उन्हनि मां उनजे बावजूदि अम्मा साइण बीबी फ़ातिमा ज़हरा जे विसाल मुबारक खां पोइ त पोइ इजाज़त हुई, पोइ उहो त रसूल पाण फरमायो त जेतिरे ताईं माना, ऐं उनजो पाण फरमायो त असुल जेका वजह हिते चए, ॾिस केरु आहे जेका इन जे कुफ़ो हुजे बराबरि हूंदी। इन्हा इब्नतु नबी, इब्नतु आख़िर ज़मा, नबी आख़िर ज़मा, इन्हा इब्नतु रसूल रहमत लिल आलमीन, इन्हा फ़ातिमा बिदअतु मिन्नी। यादि रख, हमेशह जॾहिं बि ॿी शादी कयो उनजे लाइ इस्लाम में तरीक़ो आहे त तव्हां उनजे बराबरि में हुजे, जेका पहिरीं घर वारी कुफ़ो हुजे बराबरि हुजे। ईअं न हुजे त हाणे तसवुरु कयो, रसूल फरमाए थो त बीबी फ़ातिमा ज़हरा मूं रसूलुल्लाह जो टुकड़ो आहे। तूं ॿुधा त केरु आहे जेको इन जे नसब मुताबिक़ हुजे। बीबी फ़ातिमा ज़हरा मूं नबी आख़िर ज़मा जी न्याणी आहे, ॿी का हुजे जेका नबी जी न्याणी हुजे, नबी आख़िर ज़मा जी न्याणी हुजे, पोइ तूं हुन सां शादी करे तोखे इजाज़त आहे। अहिड़ो कुफ़ो खणी आहे, जेतिरे ते बीबी फ़ातिमा ज़हरा मौजूदु आहे एतिरे ते तोखे ॿी शादी करण जी इजाज़त न आहे। असुलु चवण जो मक़सदु इहो आहे त हिते तव्हां असांखे तसवुरु करणु घुरिजे, हीअ त अगरचे शरन इजाज़त हुई उनजे बावजूद भी, छो त बीबी साहब जी सिर्फ़ु दिल आज़ारी थी आहे। पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम त मालिक शरीयत है। जी, तो
त उहो जेको हुकुम ॾींदा उहा ई शरीयत उहा शरीयत आहे। असल चवण जो जेको असल मक़सूद हुयो तव्हां असांजे लाइ जेको सम्झाइण मक़सूद हुयो, मगर इहा तख़सीस मौला अली जे लाइ जी कंहिं ॿिए जे लाइ ॿिए जे लाइ हुकुम न हुयो। त इन मां मुराद जेको असां तव्हां असांखे जेको सबक़ु मिले थो उहो इहो आहे त तव्हां असांखे बि खपे कंहिं बि एतबार सां कॾहिं बि को अहिड़ो फेल, को अहिड़ो कौल, को अहिड़ो अमल न कयूं जंहिंसां आले बैत खे ईज़ा अचे। छो त जेके उन्हनि खे ईज़ा ऐं तकलीफ़ पहुचंदी गोया की उहा ईज़ा ऐं तकलीफ़ रसूल जी ज़ात खे पुॼी, ऐं जेका तकलीफ़ ऐं ईज़ा रसूल खे पहुती उहा तकलीफ़ ऐं ईज़ा अलाह जी ज़ात खे पुॼंदी आहे। छो त मफ़हूम हदीस बि ईअं आहे त रसूल खे जेको जंहिं ईज़ा ॾिनो मूं रब खे ईज़ा ॾिनो, जंहिं मूं रब खे ईज़ा ॾिनो उन मूंसां ऐलान जंग कयो। त असांखे खपे त असां उहो कमु कयूं जंहिंमां अहले बैत असां खां राज़ी थियनि, जिन में उन्हनि जी रज़ा शामिल हुजे। मुफ़्ती साहिबु आख़िर में सवाल तव्हांजे हिन एॾी तमहीद खां पोइ जेको ज़हन में आयो उहो इहो त जॾहिं अल्लाह तबारक व ताला ॿिनि जायुनि ते जेको तव्हां बयानु कयूं आहे जी वाज़े माना ही सम्झो त उनजे लाइ नालो नाहे वरितो हुओ, बाक़ी इशारो तक़रीबन सॼो इन्हनि जी तरफ़ अहले बैत जी तरफ़ बीबी हदीस उम्मे सलमा वारी हदीस में त सराहत नाला बि आहिनि, सरात में उन हदीस में नाला हदीस में। ठीकु आहे, आयत मुबारक जी ॻाल्हि कयां थो। इन क़ुरान जूं आयतूं नाज़िल थियनि थियूं इमाम हुसैन, जी इमाम हसन, अम्मा फातिमा, मौला अली जी ऐं हुज़ूर जी ज़ात जे लाइ। इन्ही पंजतनि जे शान में क़ुरान नाज़िल थिए थो, सही इन्ही पंजतनि जी शान में महबूबनि जा फ़रहामीन आहिनि। सही आयत मुबाहिला में बि इहे पंज इहे आहिनि, पंज आहिनि। ऐं जॾहिं ॻाल्हि अचे थी आयत ततहीर में बि इहे पंज आहिनि। जी। ठीकु आहे, जेको बि आलिम थिए थो उनखे पहिरीं त लाज़मी आहे त क़ुरान जो इल्मु हुजे। सही जंहिंखे क़ुरान जी ख़बर न आहे उहो आलिम न आहे। आलिम न आहे। ठीकु, उहे जॾहिं करबला जो मैदान थो सजे पियो, छा सभु अंधा हुआ? छा उन्हनि खे इल्मु न हो त क़ुरान में आया ततहीर इन्ही हस्तनि जे लाइ नाज़िल थी आहे? ऐं इमाम हुसैन खे रंज अचणु, हुज़ूर फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त ए फातिमा हलंदे ख़ुतबे में इमाम हुसैन जे घर मां रोअण जो आवाज़ु आयो, ख़ुतबो छॾे वञी इरशाद फरमाइनि था त फातिमा हुसैन खे रोअण न ॾींदी करे इन जो रोअण मूंखे रंज पहुचाईंदो। मूंखे तकलीफ़ अंदाज़ो लॻायो उन हुसैन खे ईअं तड़पाए तड़पाए क़तल करणु, शहीद करणु, बचनि उनजी नज़रनि जे आॾो, नौजवान नंढड़ा नंढड़ा ॿारड़ा, छा इन्हनि खे अखि न हुई या उन्हनि क़ुरान न पढ़ियो हो या उनखे ख़बर न हुई? इन जे लाइ शरीयत जो हुकुम छा हूंदो जंहिं इमाम हुसैन खे जेॾो तड़पायो, जंहिं हुज़ूर जी दिलि खे आज़ारियो, उनजे लाइ हुकुम छा आहे? त उहो तव्हांखे मां अॻारे ॿुधायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं इन्हनि खे तकलीफ़ ॾिनी उन मूंखे तकलीफ़ ॾिनी, जंहिं मूंखे तकलीफ़ ॾिनो रब्बुल आलमीन खे तकलीफ़ ॾिनी। उन रब सां ऐलान जंग कयो, ऐं जंहिंसां रब ऐलान जंग कंदो त उनजो ईमान सलब कंदो आहे। हमेशह जीअं सिंधी में बि चवंदा आहिनि त दुश्मन हमेशह जॾहिं वार कंदो आहे तव्हांजी प्यारी शइ ते वार कंदो आहे। ऐं अल्लाह तबारक व ताला जी ज़ात अक़दस जे नज़दीक इंसान खे सभ खां जेका ज़्यादा पसंदीदा ऐं बहितरीनु शइ आहे उहा इंसान जो ईमान। सुभान त अल्लाह तबारक व ताला उन खां ईमान सलब करे छॾियो। ईअं खणी चऊं त इन्हनि जा ईमान ख़तमु ईमान ख़तमु थी विया। हालांकि जीअं शाह साहिबु चयो चई त क़दुर वारा कम थिया खुटा ख़रीदार, हीरे ऐं जावर जेके साले रहंदा सार, जेके लोह कुटिन लोहार तन खे क़दुरु कहिड़ो क़दुरु सोन जो। माशाअल्लाह मुफ़्ती साहिबु, अल्लाह पाक अव्हांखे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए, अल्लाह पाक अहल बैत जो अदब नसीब फरमाए। अव्हां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया, अल्लाह पाक अव्हांखे ख़िज़री हयाती अता फ़रमाए, अव्हांजे इल्म अमल में अल्लाह पाक बरकत अता फ़रमाए। इहे दुआऊं मां गुनाहगार जंहिंखे में अल्लाह पाक क़बूल फ़रमाए। मोहतरम क़दा हुसैन पिताफ़ी साहिबु, अव्हांजी महिरबानी। हींअर आऊं मोकिलियां त थो, पर तव्हां खां ॿुधणो अहल बैत जो शान आहे। सो नाज़रीन, अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुतो। मां तमामु पंहिंजे सामाईन नाज़रीन जो थोराए थो जेके वक़्तु कढी असांजो प्रोग्राम ॾिसो था। अल्लाह पाक अव्हांजी नज़रुनि खे, अव्हांजे कननि खे सलामत रखे। ॾिसंदा रहो ऐं तरबियत हासिलु कंदा रहो क़ुरान हदीस जी रोशनी में। इंशाअल्लाह तबारक व ताला खोड़ सारो फ़ाइदो थींदो। अल्लाह पाक चाहियो त सुभाणे साॻे वक़्त ते इहो ई सिंध TV चैनल प्रोग्राम रोशनी जी वाट, मगर मौज़ू को ॿियो हूंदो। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मदिन या
रब सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। है हयात आहे हुसैन मुझो हयात आहे, हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम आहे। खुदा जनाले शहीद थियो इन्हीं जो आला मकाम आहे। हयात आहे हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम आहे। हयात आहे हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम आहे। खुदा जनाले शहीद थियो इन्हीं जो आला मकाम आहे। हयात आहे हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम आहे। हुसैन हस्ती अपर मुसलमान, हुसैन सोहणो न तो सुञातो, न की वुज़ू कई नवात धोतई, तो जण ही नालो मिड़ई अजा तो नबी चुम्यो ॾेई चुमेस हर हर नबी चुम्यो ॾेई चुमेस हर हर ही नाम भी यर को नाम आहे। खुदा जनाले शहीद थियो इन्हीं जो आला मकाम आहे। हयात आहे हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम आहे। उते न दिल बर हुसैन ईंदो हुजे बेदीनी जो दर्स जाते। हाय उते न दिल बर हुसैन ईंदो हुजे बेदीनी जो दर्स जाते। छो त हू हर पलीती खां पाक हुनखे, हू हर पलीती खां पाक हुनखे तना पसंद ही निज़ाम आहे। खुदा जे नाले शहीद थियो इन्हीं जो आला मकाम आहे। हयात आहे हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम आहे। न जंहिंखे अहल बैत जी हुब उहो शिमर ऐं यज़ीद हूंदो, शफ़ा नसीबी सफ़ा न थींदसि, नबी ॾहू ना उमेद हूंदो। असांजो सिर ऐं असांजो माउ पीउ असांजो सिर ऐं असांजो सिर ऐं असांजो माउ पीउ पंजनि तननि जो ग़ुलाम आहे। खुदा जे नाले शहीद थियो इन्हीं जो आला मकाम आहे। हयात आहे हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम आहे। हाय हुसैन बचड़ा न ॾेत शायदि किथे बेगाज़ी न को हुजे हाँ, कज़ा करे हाँ नमाज साईं त अज नमाज़ी न को हुजे हाँ। हाय हुसैन बचड़ा न ॾेत शायदि किथे बेगाज़ी न को हुजे हाँ, कज़ा करे हाँ नमाज साईं त अज नमाज़ी न को हुजे हा।
मगर महेसर करे ॾेखारियूं मगर महेसर करे ॾेखारियूं ही दीन जो एहतराम आहे ख़ुदा जे नाले शहीद थियो इन्हीअ जो आला मक़ाम आहे सलात मुंहिंजे सुहिणे नबी जी दुआ बि आहे दवा बि आहे कठे समूरनि मलाइकनि सां जपान पढ़ंदो ख़ुदा बि आहे सलात मुंहिंजे सुहिणे नबी जी दुआ बि आहे दवा बि आहे रोशनीअ जी वाट तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विज़िट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।